रब करीम महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो, ओ मुझा महबूब मोहम्मद करीम जी या रब्बे करीम पांजे शागिर्दन के भी कलामुल्लाह पढ़ी बुधाईंदो आ, नमाज़न में भी कलामुल्लाह पढ़ंदो आ। मां रब करीम जो हुक्म थी रात जे टाइम ते जॾहिं तुझी उम्मत निंड पई हुजे, तुझे घर जा भाती निंड पया हुजन, उस्ताद माया शागिर्द तू आ, पर मां उस्ताद जो हुक्म थी, मां उस्ताद के रात जे टाइम ते कुरान पाक पढ़ी बुधाईंदो कर। अल्लाह अल्लाह पान भी कलामुल्लाह पढ़ियो, रब करीम के महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलामुल्लाह पढ़ी बुधायो। वो टाइम केडो न अजीब हुंदो, वो टाइम केडो न अजीब हुंदो जॾहिं ॿुधंदड़ रब करीम पान हुंदो, जॾहिं ॿुधंदड़ रब करीम पान हुंदो, पढ़ंदड़ मिठड़ो मुहम्मद करीम हुंदो। जगह हुंदी बैतुल्ला, किताब हुजे कलामुल्लाह, टाइम हुजे अध रात जो। रब करीम फरमायो, या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला। ओ मुझा महबूब मोहम्मद करीम मां अल्लाह जो हुक्म थी रात जे टाइम ते कुमिल लैल उथंदो त कर सही, उथां त सही, तव्हां जो हुक्म कहिड़ो आ? फरमाए वरतिल कुरान तरतीला। ओ मुझा मिठड़ा मोहम्मद करीम जी या रब्बे करीम ठाए ठाए कुरान तू पढ़ंदो कर, मां रब ठाए ठाए कुरान ॿुधंदो मां। अल्लाह उस्ताद के खुशी थींदी आ जॾहिं उनजो शागिर्द कामयाब। अल्लाह रब्बुल आलमीन जहिड़ो ॿियो केरु उस्ताद थींदो, वरी मिठे मोहम्मद करीम जहिड़ो ॿियो केरु शागिर्द थींदो। जॾहिं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्द ही कामयाब, खुद महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मंजर शान अजीब हुंदो। अल्लाह अकबर दे रब करीम भी फरमायो, ओ मुझा हबीब करीम जी मुझा रब करीम मां रब करीम के ठाए ठाए कुरान बुधाईंदो कर। उन टाइम ते मक्के पाक जा 4 भोतार, 4 काफर, 4 सरदार, अबू सुफियान जेको अञा मुसलमान न थियो, अबू जहल, उतबो शेबो, अखनस बिन शरीक आया, 4 वडा भोतार सरदार। इन टाइम ते उन्हनि बि ऐलान कयो, क़ाल लज़ीन कफरू ला तस्मऊ लिहाज़ल कुरान वल्गऊ फीहि लअल्लकुम तग़लिबून। हेॾे रब करीम ऐलान कयो, महबूब रात जे टाइम ते ठाए ठाए पढ़ंदो कर। होॾे वरी काफ़रनि बि ऐलान कयो त कुरान ॿुधण न वञो, कुरान पाक ॿुधण न वञो, ॿिए दम न पाकनि त कलामुल्लाह ॿुधण न वञो। रात जे टाइम ते महबूब साईं काबतुल्लाह में अल्लाह जो कलामुल्लाह पढ़न बा। काबतुल्लाह जेकड़े कुंड वटां सीरत जे किताबनि जो मुतालो त कर। काबतुल्लाह जेकड़े कुंड वटां अबू जहल लिखियो पियो आहे, जेको महबूब साईं जे ज़ुबान मुबारक मां कुरान पाक बो ॿुधे। अल्लाहु अकबर। अबू सुफियान बे कुंड मां लिखियो पियो अखनस बिन शरीक, अबू सुफियान वारा 4 ये ज़ालिम जुदा जुदा लिखिया पिया न महबूब साईं जो कुरान पाक ॿुधनि था। ओ ज़ालिमो, तव्हां ॿिनि खे मनो कया त कुरान पाक ॿुधण न वञो। जंहिं टाइम ते महबूब साईं नमाज़ पूरी कई, 4 मोटिया त चौक ते गॾिजी विया। 4 जीअं जो मोटिया त चौक ते गॾिजी विया। अबू जहल ॾे त ख़बर दराज जे टाइम ते काॾे तो घुमंदो वते, अखनज़ तूं ॿुधाए काॾे तो घुमंदो वते, अबू सुफियान तूं ॿुधाए काॾे तो घुमंदो वते। अबू जहल चवे थो, यार ॻाल्हि कबी सची, कूड़ न हणबो, वयासे मिठे मुहम्मद जो कुरान ॿुधण। उहे था चवनि वयासे ॿुधण जेके ॿियनि खे चवनि था न वञो।
अल्लाह अकबर अल्लाह अकबर अबू जेल तो चवे यार लुड़ न कयो मता बियो को जागी न पवे मता असां जे मथो हेठा कारकुन कावा न कन पाण झलियो था बिल के वरी पाण कलामुल्लाह बुधण वञो था अबू जेल चवे थो वायदो कयो सुभाणे को भी बुधण को न ईंदो अल्लाह अकबर पर जंहिंजे कन ते महबूब संजे मिठी ज़ुबान मुबारक जो आवाज़ फाचंदो हो आका सैयद फरमायो कुल्लु नबील काना सुनुल वजवा सनु सौत महबूब फरमांदा जेके भी नबी आया रब करीम जेके भी नबी मोकलिया उन्हनि जो चेहरो भी हसीन हो तो उन्हनि जो आवाज भी मिठड़ो हो वो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चेहरन मुबारकन में भी सरदार हाथ वरी आवाज मुबारक में भी अल्लाह अकबर अज भी रात थी अबू जेल तो सोचे हो ना आया हुंदा उतबो तो सोचे हो ना आया हुंदा अखनस तो सोचे हो ना आया हुंदा अबू सुफियान तो सोचे हो ना आया हुंदा रस्ता मटाइंदा दा चने कुंडा मटाए बीठा पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिए जो नमाज में कलाम अल्लाह पढ़ियो नमाज पूरी थी चारे जो मोटा वरी चौक ते गॾिजी विया चौकते जिए जो गॾिजी विया अबू जेल काॾे वया तुझा वायदा काॾे वयूं तव्हां जूं ज़बानूं हिकु अबू जेल चवे थो यार अॼु आख़िरी ज़बान अबू जेल तो चवे वायदो कयो चे कहिड़ो वायदो कयो चे वायदो कयो जेको सुभाणे क़ुरान पाक ॿुधण ईंदो वो पीउ जो पुटु ई नाहे उन टेम ते वॾी गार हुई हाणे त गार फैशन बणजी वई आहे जेकॾहिं गार नथो ॾे त पोइ चए सची यारी न अथसि टाइम कोन्हे जलसन में कचहरियूं थींदियूं आहिनि अल्लाह अकबर अबू जेल तो चवे जेको सुभाणे ईंदो गार था वजन वो पीउ जो पुटु ई न हूंदो जेको सुभाणे अचे अबू जेल गारियूं भले विझ पर यार महबूब संजे ज़ुबान मुबारक जो अहिड़ो त मज़ो आहे अहिड़ो त लुत्फ़ आहे सॼे दुनिया जी माखी कठे कर महबूब जी ज़ुबान मुबारक अञा मिठी हुई सॼे दुनिया जी माखियूं कठे कर महबूब मुस्तफा करीम साईं जी ज़ुबान मुबारक अञा मिठड़ी हुई अॼु टी रात आराम ते निकरी आया हो तो चवे अहिड़ी कार विधिया कोई कोन आयो हूंदो अल्लाह अकबर जिए जो रस्ता वरी मटाईंदा था जनी कुंडा मटाए बीठा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिए जो नमाज में कलाम अल्लाह पढ़ियो साईं नमाज पूरी कई जिए जो मोटिया त वरी चौक ते सभई गॾिजी विया चवंदा त मुड़स वो जंहिंजी ज़बान हिक ई हूंदी आहे हाणे चवंदा त मुड़स वो जंहिंजी ज़बान फिरे घिरे अॻे हाणे जो फ़र्क़ु आहे अॻे चवंदा मर्द जी ज़बान पत्थर ते लीको हाणे पाणीअ ते लीको अबू जेल वारा वायदा काॾे विया खनस काॾे विया ओ अबू सुफियान तुंहिंजी ज़बान काॾे वई चारई चवनि था अबू जेल चवे थो यार केॾा बि वायदा कंदो ज़बान ते कोई न बीह सघंदो छो त जेसि रब करीम जो क़ुरान पाक नथा ॿुधूं तेसि निंड ई नथी अचे त मिस्र जा कारी साहबनि जंहिंजे ॿुधण सां लूह ठरी थी पवे दिल के राहत अची थी वने अखियुनि मां लुड़क जारी थियनि था हे त मिस्र जा आहिनि जॾहिं महबूब खुद पढ़ंदा हूंदा त उहो मंज़र छा न हो अल्लाह फरमायो उतलो मां उही महबूब जेको मां अल्लाह तोखे क़ुरान पाक ॾिनो आहे उन क़ुरान पाक जी तिलावत कंदो कर अक़िम सलात नमाज भी पढ़ंदो कर पाबंदी से इकामत सलाह चबो बुजुर्ग वेठा न पाबंदी से नमाज वल जिक्रुल्लाह इन आयत में 21 सी पारे में रब टे हुक्म कया एको अल्लाह जो जिक्र कंदा कयो नमाज पढ़ंदा कयो कुरान पाक जो दौरो असां टई शयूं छॾे ॾिनियूं आहिनि सालो थी वेंदो हे त वीचारा हाफ़िज़ सगोरा न शहबान रजब को निंड फिटंदी हाफ़िज़नि जी हा साईं जेकॾहिं हाफ़िज़ न हुजंदा असां मुला बि टोटी थी विया जिक्र भी हलियो वियो तिलावत भी हली वई नमाज
चल अल्लाह सही तो असां के तिलावत जो भी पाबंद बनाए, नमाज जो भी पाबंद बनाए, जिक्र जो भी पाबंद बनाए। चल रब सही अवल मुखे इन गालन ते अमल जी तौफीक अता फरमाए, उन खां बाद में अवां के अमल जी तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।